अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सूरह तौबा शान नुज़ूल। हीअ सूरत मदनी सूरत आहे। हिन सूरत में 16 रुकू ऐं 139 आयतूं आहिनि। हीअ सूरत ॿिनि नालनि सां मशहूर आहे। हिकु त अल तौबा, ॿी अल बरात। तौबा इन लिहाज़ सां त हिकु जगह ते अहले ईमान वारनि जी तौबा जो ज़िक्र आहे। ॿी बरात इन लिहाज़ सां त मुशरिकनि खां आज़ाद थियण जो ज़िक्र आहे। हिन सूरत जी शुरूआत में बिस्मिल्लाह नाहे लिखियल। इन जे बारे में इलाही मुफ़स्सिरीन बयान कयो आहे त इन में इलाही इख्तिलाफ़ आहिनि, मगर सही ॻाल्हि इहा आहे जेका इमाम राज़ी लिखी आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण कोन लिखरायो। इन लाइ सहाबा इकराम बि कोन लिखियो ऐं उन खां पोइ बि माण्हुनि न लिखियो। हिन सूरत में मुशरिकनि खे धमकी ॾिनी वई आहे। इन लाइ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नाहे लिखियो, छो जो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम में रहम जो ज़िक्र आहे ऐं मुशरिकनि खे धमकी ॾिनी वई आहे। इन लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नाहे लिखरायो। इन जो इहो सबूत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जीअं क़ुरान नाज़िल थियो आहे उनखे उहे ई रखियो वञे। हज़रत इब्ने अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हो पुछई त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हो आखिर कहिड़ी वजह आहे जो इन में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नाहे ऐं पहिरीं 7 वॾियुनि सूरतुनि में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आहे। उन्हनि जवाब ॾिनो त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हिकु ई वक़्तु सूरतूं लहंदियूं हुयूं ऐं पोइ वही लिखण वारनि मां कंहिं हिक खे घुराए लिखराईंदा हुआ। सूरह अनफाल पहिरीं नाज़िल थी ऐं सूरह तौबा सभ खां आख़िर में नाज़िल थी हुई। सूरह अनफाल ऐं सूरह तौबा हिक जहिड़ियूं ई आहिनि तक़रीबन। इन लाइ मूंखे डप लॻो त किथे पाण में मिली न वञे। इन लाइ मूं हिन खे ईअं ई लिखियो ऐं इन्हनि जे विच में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम न लिखियो आहे ऐं 7 वॾियुनि सूरतुनि में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लिखियो वियो आहे। ऐं सूरह तौबा जो आख़िरी 2 आयतूं उथंदे विहंदे जेको यादि रखंदो अल्लाह उनखे जहान में अज़ीज़ करे छॾींदो। हीअ सूरत 3 हिस्सनि में मुश्तमिल आहे। पहिरियों हिस्सो रुकू 1 खां वठी 5 रुकू ताणी, ॿियो हिस्सो रुकू 6 खां वठी रुकू 9 ताणी ऐं आख़िरी हिस्सो रुकू 10 खां वठी जेसी ताणी सूरत ख़त्म थिए। यादि रखो त हिकु हिस्सो तॾहिं लथो जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ज़वाए दुरूक खां वापसि पे आया। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर खे अमीरुल हज मुक़र्रर करे मके ॾांहुं रवाना करे चुका हुआ ऐं मुशरिकनि में ऐलान करे त मथे साल खां हज ते न अचनि। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हो खे उन्हनि जे पुठियां मोकिलियूं त जीअं हज जे मौक़े ते हीअ तक़रीर ॿुधाई वञे, यानी हीअ शुरू वारियूं आयतूं आहिनि। ॿी तक़रीबन 6 खां वठी 9 ताणी हलंदी आहे ऐं हीअ 9 हिजरी या उन खां मथे में नाज़िल थी, जंहिं ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ज़वाए दुरूक जी तयारी करे रहिया हुआ। उन में अहले ईमान वारनि खे जहाद लाइ उकसायो वियो आहे ऐं उन्हनि खे सख़्ती सां मना कयो वियो आहे जेके नफ़ाक़ सुस्तीअ जे करे पंहिंजूं जानूं राह ख़ुदा लाइ नथा ॾियनि। 30 तक़रीबन रुकू 10 खां सूरत सां गॾु ख़त्म थिए थी।